बिटिशा में हज़रत गाज़ी अब्बास जे जश्न विलादत के सिलसिले में हर साल जियां हिन साल भी पीर ऑफ बिटिशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी और सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद नादे अली करबलाई, सैयद जरार शाह लतीफ़ी, सैयद जमाल शाह लतीफ़ी पारां उल्हंदो पिड़ करबला इमाम बारगाह में 50 पाउंड जो केक काटियो वियो। दरगाह लतीफ़ साईं ते रैली जी सूरत में पहुची हाज़िरी भरी ऐं मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। जॾहिं त दरगाह जे चाढ़ी ते मुनक़िद कयल क़सीदा ऐं सूफ़ियाणी महफ़िल मौसीक़ी जो एहतमाम पिणु कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल क़सीदा ख़्वान ऐं सूफ़ियाणी फ़नकारनि पारां गाज़ी अब्बास अलमदार ऐं अहले बैत जे शान में क़सीदा बयान कया। उन मौक़े ते सैयद गदा लतीफ़ी चयो त असां समूरा मुस्लमान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे जो ॾुख ऐं ख़ुशी हर साल मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं जेसीं ताईं दुनिया क़ाइमु आहे संदन ग़म ऐं ख़ुशी साॻीअ रीति मल्हाईंदा रहंदासीं।